आसिया खोसो कस्टोडियल गैंगरेप केस नओं रुख अख्तियार करे वरितो। सीनियर सहाफ़ी कादर लाशारी पंहिंजे कालम में लिखे थो त जेकाबाद जी नारी आसिया खोसो खे पुलिस हिरासत दौरान गैंगरेप जो निशानो बणाइण वारे केस जी जांच FIA करे रही आहे। जांच ऑफिसर एहसान मीरानी मूजिबि हिन केस में 9 पुलिस एहलकार गिरफ़्तार आहिनि, जिन जा DNA सैंपल वठी लम्स यूनिवर्सिटी जामचूर जी लैब टीम पारां वरिता विया। हफ़्ते 10 ॾींहनि अंदरि DNA रिपोर्ट अची वेंदी। हिन केस में सभ खां पहिरीं मुबैना कस्टोडियल गैंगरेप जो केस शिकार थियल नींगरी आसिया खोसो जा DNA सैंपल वरिता विया। लम्स यूनिवर्सिटी लैब रिपोर्ट मूजिबि आसिया सां 2 माण्हुनि जा जुज़ा मिलिया आहिनि, मतिलबु 2 ॼणनि आसिया खे ज़्यादती जो निशानो बणायो आहे। उहे 2 ॼणा केरु आहिनि, कहिड़ा आहिनि, इहा जांच अञा न थी सघी आहे। आसिया जे DNA मूजिबि आसिया सां 2 ॼणनि ज़्यादती कई आहे। गिरफ़्तार 9 पुलिस एहलकारनि जा DNA सैंपल जॾहिं मैच कया वेंदा त सभु ख़बर पइजी वेंदी। FIA जांच ऑफिसरनि जो ख़्यालु आहे त आसिया 7 तारीख़ ते गिरफ़्तार थी। आसिया सां गॾु संदसि ॾाॾी ऐं भेण पिणु गिरफ़्तार थियूं। 14 तारीख़ ते डिस्ट्रिक्ट चेयरमैन ताहिर खोसो जी मुदाख़लत ऐं मुबैना 4 लख रिश्वत ॾियण बैदि आसिया समेत संदसि भेण ऐं ॾाॾी खे आज़ादु कयो वियो। 3 ॾींहनि बैदि 17 तारीख़ ते सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि साम्हूं आई त आसिया खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। आसिया 7 ॾींहं पुलिस कस्टडी में हुई ऐं 3 ॾींहं ॿाहिरि हुई। जेकॾहिं पुलिस एहलकारनि जी DNA मैच थिए थी त पोइ कस्टोडियल रेप जो केस आहे। जेकॾहिं पुलिस एहलकारनि जी DNA मैच नथी थिए त उनजो मतिलबु आहे त आसिया जेको 3 ॾींहं थाणे खां ॿाहिरि हुई उन दौरान इहो क्राइम थियो आहे। उन सूरत में आसिया खोसो केस जी जांच पुलिस हवाले थी वेंदी, छो त FIA जो रोल तॾहिं शुरू थिए थो जॾहिं पुलिस कस्टडी में को ॾोह थिए थो, पोइ उहो तशदुद हुजे, गिरफ़्तारी बाद क़त्ल हुजे या रेप हुजे। आसिया खोसो कस्टोडियल गैंगरेप केस जी जांच ऑफिसरनि जो चवणु आहे त पुलिस या FIA जांच ऑफिसर हिन वक़्त ताईं जंहिं नतीजे ते पहुता आहिनि उन में गिरफ़्तार 2 पुलिस एहलकारनि बरकत जखराणी ऐं यासीन जखराणी जो किरदारु मशकूक आहे। बाक़ी 7 पुलिस एहलकारनि खे SSP जेकाबाद प्रेशर में गिरफ़्तार करे FIR दाख़िल करे छॾी आहे। उन्हनि जो को बि ॾोह नाहे। गिरफ़्तार कहिड़ा ऐं केतिरा पुलिस एहलकार ज़्यादती में मुलविस आहिनि, इहा ख़बर हफ़्ते 10 ॾींहनि अंदरि पधिरी थींदड़ DNA रिपोर्ट मां पइजी वेंदी। पर उहा DNA रिपोर्ट त जारी थी चुकी आहे त आसिया जे DNA सैंपल मां 2 माण्हुनि जा जरासीम मिलिया आहिनि। जेके गिरफ़्तार कहिड़नि एहलकारनि जे DNA सां मिलनि था या नथा मिलनि, इहो रिपोर्ट पधिरी थियण सां ई पतो पइजी वेंदो। हिन केस जो पस मंज़र जेतोणीकि रिपोर्ट थी चुको आहे, पर हिते लिखणु उन करे ज़रूरी आहे जो उन पस मंज़र मां इन्वेस्टिगेशन ख़्यालु रखंदड़ माण्हू अंदाज़ो करे सघनि था। जेकाबाद जे इलाइक़े RD 52 में खोसा ऐं टांवरी बिरादरी विच में उन वक़्तु झेड़ो शुरू थियो जॾहिं रस्ते वेंदे आसिया जी भेण खे मुबैना टांवरी बिरादरी जो नौजवान खणी वियो। आसिया घर अची ॿुधायो त ॿाहिरि घणी धुंध आहे, मूं सुञातो आहे। टांवरी बिरादरी जो शख़्स भेण खे पलाल में खणी वियो आहे, जंहिंतां मामिलो वञी कारोकारी ते पहुतो ऐं ॿिन्ही धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में टांवरी बिरादरी वटि आयल हिकु महिमान शदीद ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त खोसा बिरादरी जा कुझु माण्हू पिणु ज़ख़्मी थी पिया। सभ खां पहिरीं खोसा बिरादरी जा माण्हू फ़रियाद लाइ पुलिस पिकट पहुता, जिन ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ पुलिस लेटर वरितो। जीअं ई इस्पताल विया त रस्ते ते ई ख़बर पई त टांवरी बिरादरी जो ज़ख़्मी थियल महिमान फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ हू इस्पताल वञण बजाए फ़रार थी विया। समूरा मर्द घर ख़ाली करे विया। टांवरी बिरादरी पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो। पुलिस खोसा बिरादरी जे घरनि ते चढ़ाई कई। मर्द त समूरा फ़रार थी चुका हुआ। पुलिस आसिया खोसो, उन जी हिकु भेण ऐं ॾाॾीअ खे गिरफ़्तार करे वई। 7 ॾींहनि ताईं औरतूं पुलिस पिकट RD 44 ते रखियल हुयूं। पोइ ते पुलिस ऐं टांवरी बिरादरी जे माण्हुनि खोसनि जा घर ड्राहे पट करे छॾिया, मींहुं ऐं ॿियो माल मिल्कियत बि खणी विया। 7 ॾींहनि बाद डिस्ट्रिक्ट चेयरमैन मीर ताहिर खोसो जी मुदाख़लत ते खोसा बिरादरी जूं गिरफ़्तार औरतूं आसिया संदसि ॾाॾी ऐं भेण मौलाबख़्श खोसो हवाले कई वयूं। आज़ादीअ जे ठीक 3 ॾींहनि बाद इहा ॻाल्हि मंज़र आम ते आई त आसिया खोसो खे गिरफ़्तारी दौरान पुलिस कस्टडी में गैंगरेप जो निशानो बणायो वियो आहे। जीअं ई इहो मामिलो मीडिया ते आयो त मुल्की लेवल जो इशू थी वियो। उन दौरान SSP जेकाबाद समूरनि पुलिस एहलकारनि खे जेकाबाद घुरायो ऐं ठीक ठाक पुछागाछा कई। SSP जी सख़्त पुछाणे ते पुलिस एहलकार बरकत संजराणी SSP खे ॿुधायो त मुंहिंजो नालो FIR में न ॾिनो वञे। असां 6 एहलकारनि आसिया खे ॾाढाई जो निशानो बणायो आहे, जंहिं ते SSP गिरफ़्तार 6 एहलकारनि ते FIR दाख़िल कराए छॾी। जॾहिं हीउ मामिलो कोर्ट वियो त अदालत कस्टोडियल रेप जो केस हुअण करे केस जी इंक्वायरी FIA हवाले करे छॾी। FIA पारां अलॻि FIR दाख़िल कई वई ऐं आसिया जो 164 जो बयानु रिकॉर्ड करायो वियो, जंहिं में हुन वधीक 3 पुलिस एहलकारनि खे मुलविस करार ॾिनो। उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो। हिन वक़्तु टोटल 9 पुलिस एहलकार गिरफ़्तार आहिनि ऐं हिन केस जी जांच FIA करे रही आहे।
ॿुधायो वञे पियो त धुरनि विच में फ़ैसिले लाइ ॻाल्हियूं पिणु हलनि पियूं, छो त हिन में सिर्फ़ 2 पुलिस एहलकार शिकारपुर जा आहिनि, बाक़ी सभु लोकल आहिनि। टांवरी बिरादरी जो पिणु महिमान क़तल थियल आहे, जीअं जो इल्ज़ाम पिणु खोसा बिरादरी ते आहे ऐं इहा FIR पिणु खोसा बिरादरी ते आहे। उन करे उहे पिणु इम्कान आहिनि त जल्द हिन मामले जो जिरगो थियणु वञे थो।